बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम। आया माझी मेज़बान आबदा बलोच आवाज़ किचन में अवां सभिनीनि खे भलीकार। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा। आवाज़ जे हिन किचन में असां अवां जे लाइ ठाहींदा आहियूं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़, ख़ासि तौर ते उहे रेसिपीज़ जेके आसान हुजनि ऐं जंहिंजा इंग्रेडिएंट्स तव्हांजे घर मां निकिरी अचनि ऐं ठाहिण में ईज़ी हुजनि, जंहिंजो कुकिंग टाइम एतिरो घणो न हुजे ऐं ज़ाइके वारियूं बि हुजनि, मज़ेदार हुजनि, जल्दी सां ठही वञनि ऐं इंग्रेडिएंट्स ईज़ीली तव्हांखे मिली वञनि त जीअं तव्हां उन्हनि रेसिपीज़ खे फॉलो करे सघो, ठाहे सघो। ऐं स्पेशली उहे असांजूं तमामु देसी रेसिपीज़ जेके असां ठाहिणु पसंदि कंदा आहियूं ऐं मोस्टली जेकॾहिं मां पंहिंजे एक्सपीरियंस सां बि तव्हांखे ॿुधायां त असांखे जेके बि फरमाइशूं ईंदियूं आहिनि मोस्टली देसी रेसिपीज़ जूं ईंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं देसी रेसिपीज़ सां हटी करे ॻाल्हि कजे त कुझु चाइनीज़ असांजा घर वारा जेके आहिनि सिखाइणु पसंदि कंदा आहिनि। पोइ चाइनीज़ राइस थी विया, पास्ता वग़ैरह, इहे त ख़ैर इटालियन में ईंदा आहिनि, पर इहे मोस्टली घरनि में ठाहिया वेंदा आहिनि। कुझु असांजा देसी खाधा अहिड़ा आहिनि जेके जेकॾहिं तव्हां सुठा ठाहियो था त पोइ तव्हां पास थी था वञो, जंहिंमें बिरयानी आहे, कोरमो या कढ़ाई। जंहिं बि छोकिरीअ खे या कोई छोकिरो जेकॾहिं इहे रेसिपीज़ ठाहे थो वञे त बसि उनखे दाद मिलंदी आहे त वाह भई कमाल आहे। ऐं इनखे मानी पचाइणु अचे थी त कोरमो त वाह जो आहे, या कढ़ाई ज़बरदस्त थो ठाहे या ठाहे थी। ऐं इन सां गॾोगॾु बिरयानी थोड़ियूं इहे जेके असांजूं रेसिपीज़ आहिनि तमामु घणियूं पसंदि कयूं वेंदियूं आहिनि ऐं थोरी टेक्निकल बि आहिनि। अॼु असां ठाहींदासीं चिकन जो कोरमो, तमामु ईज़ीली आसानीअ सां तयारु कंदासीं। उनजी जेका रेसिपी आहे उहा बि मां तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदमि। उहे छा असां ग़लतियूं कंदा आहियूं त असांजी जेको कोरमो आहे उहो ख़राबु थी सघे थो। त चिकन असां वटि आहे, चिकन जो कोरमो अॼु तयारु थो थिए। ऐं जेको होल चिकन हूंदी आहे उनखे तव्हांखे कटराइणो आहे। अच्छा, इन में जेके अज्जा आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। धोरो इन में शामिलु थींदो। खटे धोरे खे तव्हां इस्तेमालु न कंदव, मतिलबु बासी थी वियो आहे, फ्रिज में रखियलु आहे, 1-2 ॾींहं थी विया आहिनि, थोरो खटो थी वियो आहे, उहो तव्हांजे कोरमे खे ख़राबु करे थो सघे। अच्छा, जेको बसर आहिनि उहे सुर्ख़ मतिलबु ॻाढ़ा बसर मां बाज़ार वारा इन में इस्तेमालु थी कयां। ॾाढा ईज़ीली तव्हां उन्हनि खे यूज़ करे सघो था। या त उन मां तव्हां जेको चूरो बसरनि जो आहे उनखे अलहदा कयो, या पोइ तव्हां जेको हावण दस्तो हूंदो आहे उन में तव्हां उन्हनि बसरनि खे कुटे सघो था। पर असांखे बसर जेके आहिनि से इन फॉर्म में खपनि त उहे कुटियल हुजनि, पिसियल हुजनि, बट हुनखे मिक्सीअ में विझी करे तव्हांखे कंहिं लिक्विड सां गॾु पेस्ट न आहे ठाहिणो। बसि इन ॻाल्हि जो तव्हां ख़्यालु रखिजो। हाणे जेको मां वटि पैन आहे उनखे रखूं था चुल्हे ते। हिकिड़ी नंढड़ी असां कढ़ाई चओ या पैन चओ उनजो असां इस्तेमालु था कयूं। इन में असां ऐड कंदासीं चिकन ऐं इन सां गॾोगॾु थूम ऐं अदरक जो पेस्ट, उहो शामिलु करे हिन जी थोरी भुनाई कंदासीं। हे असां हिन में, ऐं गिहु असांखे हिन में शामिलु करिणो आहे। त हेॾे अची वियो असां वटि गिहु। जेको कोरमो आहे उहो गिह में ज़बरदस्त तयारु थींदो आहे, त मां इन में शामिलु थी कयां। अच्छा, गिहु इन में असां ऐड कंदासीं 1/2 कप, अधु कोप हिन में। ऑयल में बि कोरमो ठही त वेंदो, पर जेको हिकिड़ो सौंधोपन, जेका हिकिड़ी ख़ुशबू, ज़ाइको, उहो जेको आहे उहो असांजो गिह में तयारु कंदव त अञा बि ज़बरदस्त थींदो। अच्छा, गिहु मेल्ट थियणु शुरू थो थिए, गॾोगॾु इन में जेका चिकन आहे उहा ऐड था कयूं। चलो जी। अच्छा, इन सां गॾोगॾु असां इन में ऐड कंदासीं साबित गरम मसालो। अच्छा, साबित गरम मसाले में जेका शइ तमामु घणी ज़रूरी आहे उहे असांजा थी विया नंढड़ा फोटा। त जीअं ख़ुशबूदार असांजो जेको कोरमो आहे उहो तयारु थिए, त 3 खां 4 मां इन में शामिलु थी कयां नंढड़ा फोटा। हे अची विया असांजा नंढड़ा फोटा। इन सां गॾोगॾु हिन में शामिलु था कयूं दारचीनी, थोड़ा असां इन में ऐड कंदासीं लौंग, 3 खां 4, थोड़ा ईअं ई शामिलु कंदासीं कारा मिर्च, 3-4 कारा मिर्च ऐं थोरो इहो
असांजो अची वियो तेज़पत्तो, थोड़ो थोड़ो तमामु जेको असांजो साबित गरम मसालो आहे उहो अची वियो। हाणे थोड़ो इन में शामिल था कयूं जीरो। चलो जी, ये अची वियो जीरो। हाणे चिकन जी असां कंदासीं थोड़ी भुनाई। अच्छा, इन जो रंग जेको आहे सो उहो चेंज थी वञे तेसीं ताईं तव्हां इनखे भुञंदव। हाणे मां इन में शामिल थी कयां थूम ऐं अदरक जो पेस्ट। धोरे जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे, जेको असांजो धोरो हूंदो उहो फ्रेश, बिल्कुलु ताज़ो, खटो बिल्कुलु बि इस्तेमालु न कजो। जेकॾहिं धोरो खटो थी वियो आहे तव्हां उनखे बिरयानीअ में इस्तेमालु करे सघो था। बिरयानी में उहे बि असां खटे करण जे लाइ शयूं ऐड कंदा आहियूं, त खटो धोरो तव्हांजो बिरयानीअ जे लाइ बेस्ट आहे। कड़ी पकोड़ा कड़ी उन में तव्हां ऐड कयो। अच्छा, हिकिड़ो टीस्पून इन में हलियो वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट। अच्छा, हे मां वटि आहे धोरो, हिनखे थोरो फेटे था वठूं। स्पेशली जेकॾहिं बाज़ार वारो धोरो तव्हां इस्तेमालु था कयो त लम्स उन में न हुजनि, बसि दाणा न हुजनि, सुठे तरीक़े सां हो फेटियल हुजे। अच्छा, इन में जेके मसाला आहिनि उहे ऐड कंदासीं असां लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा। हेड्र जो इन में इस्तेमालु न आहे, हेड्र असां इन में शामिलु न कंदासीं। थोरो जेको धोरो आहे उनखे फेटे छॾियोसीं ऐं ॿीहर अचूं था पंहिंजे चिकन जी तरफ़ ऐं इनखे असां भुञंदासीं। चलो जी, इनजी थिए थी भुनाई। अच्छा, लूणु, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा, इहे शयूं असां हिन में ऐड कंदासीं ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट शामिल करे असां इन जी भुनाई कईसीं। गिहु असां हिन में शामिल कयो आहे हाफ कप। होल गरम मसालो इन में, जंहिंमें थोड़ी दारचीनी, थोड़ा तेज़पत्ता ऐं दारचीनी हिन में असां शामिल कईसीं। थोड़ा कारा मिर्च असां हिन में ऐड कया अथसीं, थोड़ा लौंग असां हिन में शामिल कयासीं ऐं स्पेशली नंढड़ा फोटा उहे तव्हां हिन में ऐड कयो। ऐं ख़ुशबूदार सो जेको कोरमो आहे उन जी कुकिंग असां ईअं स्टार्ट कई अथसीं। ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था त जेका चिकन आहे उन जो रंग इलाही चेंज थी वियो आहे। थूम ऐं अदरक जो जेको पेस्ट आहे उन जो बि पाणी थोरो ड्राई थियणु शुरू थी वञे त पोइ मां हिन में ऐड कंदमि धोरो ऐं जेके असांजा सुर्ख बसर आहिनि, पिसियल बि आहिनि ऐं ॻाढ़ा बि आहिनि, उहे मसालो तमामु शयूं ऐड करे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं, ढक ॾींदासीं इन में ऐं चिकन जे ॻरण ताईं असां इनखे कुक कंदासीं। अच्छा, धोरो जॾहिं तव्हां शामिलु कयो त स्टोव सां हटाए करे ऐड कयो। अक्सर असां छा कंदा आहियूं, जॾहिं धोरो ऐड कंदा आहियूं न त गरम गरम ॿोड़ में जॾहिं धोरो शामिलु कबो आहे त अक्सर हो फाटी पवंदो आहे, उन जूं फुटकियूं वॾियूं वॾियूं थी वेंदियूं आहिनि। उन जे करे असांजी जेका शोरबो आहे, तरी आहे, उहा बिल्कुलु ख़राबु थी वञे। त जॾहिं बि तव्हां धोरो शामिलु कयो हिकु त फ़ौरन उनखे मिक्स कयो ऐं स्टोव सां हटाए करे ऐड कयो, सुठे तरीक़े सां मिक्स कयो ऐं उन खां बाद में वरी तव्हां उनखे स्टोव ते रखी ऐं जेका बि तव्हांजी रेसिपी आहे तव्हां उनखे कंटिन्यू कयो। अच्छा, कोरमो त अॼु असां ठाहियूं ई अथा। इन सां गॾोगॾु जेके असांजूं सिंधी फैमिलीज़ आहिनि उन्हनि में तयारु थींदियूं आहिनि तरियला भिंडियूं, जेके अक्सर जेके आहे सो ब्रेकफास्ट में मतिलबु सुबुह नेरनि में बि इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। थोरो लूणु, मिर्च, हेड्र, धाणा इहे असां गॾु कंदासीं ऐं जेका भिंडी आहे उन जी टिप ऐं टेल उहा कटे करे तव्हां हिनखे विच में हिकिड़ो अहिड़ो कट ॾियो त जंहिंमें असां मसालो भरे सघूं ऐं मसाले भरियल जेके इहे भिंडियूं आहिनि इन्हनि खे थोरे ऑयल में ढक ॾींदासीं। सुठे तरीक़े सां इहे फ्राई थी वेंदियूं आहिनि ऐं वाक़ई इहे ब्रेकफास्ट में एॾियूं भलियूं लॻंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते जेके वेजिटेबल लवर्स आहिनि त उहे इनखे तयारु कनि पराठनि सां गॾु, चपाती सां गॾु या मखियल जेका मानी हूंदी आहे उन सां गॾु इलाही मज़ेदार लॻंदी आहे। त चलो अवल मां छा कंदमि त कोरमे खे थोरो चाढ़े छॾियूं, चिकन खे ॻरण जे लाइ रखूं, मसालो ऐड करे उन खां बाद में असां अची वेंदासीं भिंडी जी तरफ़। त अॼु चिकन जो कोरमो बि तयारु थो थिए ऐं अॼु असां तरला जेके भिंडियूं आहिनि उहे बि तयारु कंदासीं। चलो जी,
हे ऐड कयोसीं ऐं इन में असां हाणे शामिल कंदासीं धोरो। त अगेन हिन खे स्टोव सां हटाए करे स्टोव सां असां इन खे हटायोसीं। हिन में मां ऐड कंदमि धोरो। सुठे तरीक़े सां कंदासीं इन खे मिक्स। अच्छा जी, इन सां गॾोगॾु इन में असां शामिल कंदासीं पिसियल जेके असांजा इहे बसर आहिनि इहे वेंदा, पर हाणे हिन खे वापसि स्टोव ते खणी था अचूं ऐं तेसीं ताईं हिन में चिमचो हलाईंदासीं त जीअं हे हिकु दफ़ो गरम थी वञे। जेको धोरो आहे उहो असांजो अड़कणु शुरू थी वञे ऐं गरम थी वञे त उन खां बाद में असां हिन में अनअटेंडेंट बि जेकॾहिं हिन खे छॾे था ॾियूं त को अहिड़ो मसइलो न आहे। धोरो शामिल करे हिन खे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं। अच्छा, बाहि बि थोड़ी मां तेज़ थी कयां त जीअं गरम थी वञे असांजो इहो सॼो धोरे चिकन ऐं इहो सॼो जेको असांजो कोरमे जो मिक्सचर आहे इहो सुठे तरीक़े सां गरम थी वञे। चिकन जो तयारु थिए थो कोरमो ऐं इन खां वधीक ईज़ी रेसिपी छा हूंदी कोरमे जी। तमामु ईज़ी करे थी मां तव्हांखे ॿुधायां। उहे असांजा ॾिसण वारा जेके इलाही शौक़ीन आहिनि, घर में दावतियूं थींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे कोरमो पसंदि आहे या ठाहिणु चाहिनि था। धोरो खटो इस्तेमालु न कजो ऐं इन सां गॾोगॾु जेके बसर आहिनि उन्हनि खे तव्हांखे कुटणो आहे, पर कंहिं बि लिक्विड सां गॾु उनखे तव्हांखे पेस्ट न आहे ठाहिणो। पेस्ट ठाहींदव त पोइ वरी जेको कोरमो आहे उहो दाणेदार तव्हांजो न थींदो। पोइ जेको चिकन जो असांजो ॿोड़ हूंदो आहे उहो ठही वेंदो। चलो जी, बॉइल थियणु शुरू थी वियो आहे। हाणे मां हिन में शामिल थी कयां हे असांजा बसर। इहे असां हिन में ऐड कयासीं। गॾोगॾु अची वेंदा हिन में मसाला ऐं मसालनि में असां ऐड कंदासीं लूणु। चलो, लूणु शामिल कयोसीं। लूण सां गॾु ॻाढ़ा मिर्च, पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़ ऐं इन में शामिल कंदासीं पिसियल धाणा। चलो जी, पिसियल कंदासीं हाणे असां मिक्सिंग। ऐं बाहि खे थोरो करे इन खे रखंदासीं कुकिंग जे लाइ, त जीअं असांजी जेका चिकन आहे उहा सुठे तरीक़े सां ॻरी वञे, मसाला बि पची वञनि। बसि मिक्सिंग थी वई। बाहि थोरी कंदासीं। चलो जी, ऐं मां इन खे कवर थी कयां। हीअ अची वियो असांजो ढकणु अची वियो। अच्छा, चलो हिनखे असां हाणे ढक ॾेई छॾियोसीं ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। ख़ासि तौर ते असांजे हिन चिकन कोरमे जो चिकन तव्हां खणंदव बोटी कट चिकन। हाफ के जी असां वटि चिकन हुई ऐं हिन में मां अधु कोप इन में ऐड कयो गेह जो। उन खां बाद में तव्हां हिन में शामिलु कयो 4 अदद नंढड़ा फोटा
3-4 कारा मिर्च, 3-4 ईअं ई तव्हां हिन में लौंग शामिलु कंदा ऐं दालचीनी जो हिकिड़ो टुकड़ो, 2-3 तेज़पत्ता, इहो तमामु शयूं, थोरो ज़ीरो शामिलु कंदासीं। इन्हनि शयुनि खे ऐड करे चिकन शामिलु कयो ऐं गिह में सुठे तरीक़े सां उनखे फ्राए कयो। पोइ असां उन में ऐड कंदासीं अदरक ऐं थूम जो पेस्ट, उहो शामिलु कबो, उनखे सुठे तरीक़े सां फ्राए कंदासीं। उन खां बाद में हुन में शामिलु कई वेंदी ॾही, ऐं ॾही तव्हांजी फ्रेश हुजणु खपे। तक़रीबन हाफ कप तव्हां हिन में ॾही ऐड कंदव ऐं हाफ कप ई इन में असां शामिलु कंदासीं ॻाढ़ा पिसियल बसर, उहे असां हिन में ऐड कयोसीं। लूणु पंहिंजे हिसाब सां शामिलु कयो, 1 टीस्पून इन में ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च ऐं 1.5 टीस्पून मां इन में शामिलु कयो आहे पिसियल या सुका धाणा। बसि इन्हनि तमामु शयुनि खे ऐड करे कवर कंदासीं, सुठे तरीक़े सां इनखे पचणु ॾींदासीं ऐं चिमचो बि भले हलाईंदा रहो त जीअं लॻी न वञे। ऐं चिकन खे ॻण ताईं असांखे पचाइणो आहे बेसिकली। ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त पाणीअ जी ज़रूरत आहे त तव्हां हिन में पाणी बिल्कुलु विझी सघो था। मां बि हिन में थोरो पाणी ऐड थी कयां त जीअं मसालो असांजो लॻे न, या अवल असां हिन जी भुनाई था कयूं उन खां बाद में पाणी ऐड कंदासीं। कोरमे में पाणी घणो वेंदो न आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे खपे थोरो ख़ुशि रंग क़िस्म जो कोरमो, थोरो वाइब्रेंट, त तव्हां हिन में थोरो फूड कलर ऐड करे सघो था, या पोइ कश्मीरी ॻाढ़ा मिर्च उहे बि तव्हां हिन में शामिलु करे सघो था। अच्छा, हाणे हिकिड़ी नंढड़ी प्याली खणंदासीं ऐं उन में तयारु कंदासीं पंहिंजे हिन तरियल जेके भिंडियूं आहिनि इन्हनि जो मसालो। इन मसाले में असांखे खपे थो लूणु, हे अची वियो लूणु, इन में ऐड कंदासीं लूण सां गॾु इन में असां शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च ऐं हिन में वेंदा जनाब सुका धाणा। थोड़ी शामिलु कंदासीं हेड्र, बस सभिनीनि जेको असांजो इहो मसालो आहे इनखे कयूं था मिक्स। ऐं कुझु बि नाहे करिणो, हे जेको असांजी भाॼी आहे भिंडियूं, इन में हे असां पंहिंजो सुको जेको मसालो आहे इहो भरींदा वेंदासीं। अच्छा, गॾोगॾु इनखे बि चेक कंदा था हलूं। अवल हिन जी भुनाई थी वञे, उन खां बाद में चिकन जे ॻरण जे लाइ तव्हां पाणी हिन में शामिलु कयो। चलो जी, हिकिड़ी वॾी प्लेट था खणूं जंहिंमें असां मसालो भिंडीअ खे ॾींदा वञूं ऐं रखंदा वञूं। चलो जी, हे अची वई असां वटि प्लेट। ऐं जेका बि शइ तव्हांखे आसान लॻे थी, मुंहिंजे ख़्याल सां हे जेका छुरी आहे न, इन जो इस्तेमालु बि आसान लॻंदो। भिंडीअ में मसाले खे भरींदा, नंढिड़ो स्पून तव्हां खणो, जेको बि तव्हांखे ईज़ी थो लॻे, बसि उहो कमु तव्हांखे करिणो आहे। भिंडीअ खे कट तव्हां ॾींदा वञो। अच्छा, वरी का टुटी बि पई थी त चलो भई को इशू कोन्हे, न त तव्हां कट अहिड़ो ॾियो त जीअं टुटे न ऐं मसालो हिन में सुठे तरीक़े सां भरिजी वञे। ढक ॾेई हिनखे रखंदासीं। अच्छा, ज़्यादातर इहा जेका रेसिपी आहे न, थोरी जेका वॾे साइज़ जी भिंडी हूंदी आहे उन में तयारु कई वेंदी आहे, त पोइ तव्हां अफराटे सां गॾु या चपाती सां गॾु हिनखे
इंजॉय करे सघो था। ऐं मूंखे लॻे थो त जेके न बि पसंदि कंदा आहिनि भाॼियूं ख़ासि करे, उहे बि भिंडी जेका हिसा शौक़ सां खाईंदा आहिनि। ऐं भिंडियूं पोइ बि हर कोई इलाही पसंदि कंदो आहे। ऐं गर्मियुनि में जेकॾहिं असां भाॼियुनि जी ॻाल्हि कयूं त पोइ भिंडी आहे ऐं लौकी आहे, तुरई, इहा असांखे इलाही नज़र ईंदी आहे। चलो जी, थोरो पंहिंजे हिन भाॼीअ खे बि ॾिसंदा हलूं। चिकन जो तयारु कयूं था कोरमो। अच्छा, हाणे जेका थोरी शिकिल आहे न कोरमे जी, उहा ॿाहिरि ईंदी थी वञे। चलो जी। अच्छा, भिंडियुनि खे ठाहिण जे लाइ तओ बि बहितरीनु आहे। ऐं इन सां गॾोगॾु तव्हां इनखे फ्राइंग पैन में ठाहे सघो था। थोरो मां इन में पाणी ऐड कयां, 1-2 टेबल स्पून बसि। त स्पेशली जेका चिकन आहे उहा ॻरी वञे। चलो जी, हुनखे कंदासीं कवर ऐं अची वेंदासीं पंहिंजे भिंडी जी तरफ़। ऐं किचन में कम बि ईअं कंदव त तव्हांजे लाइ आसान थी वेंदो, बजाए इन जे त तव्हां पंहिंजी भाॼीअ खे छॾे ऐं ॿिया कम वञी कयो। त बहितरु आहे त किचन में ई जेको बि तव्हांजो कमु आहे उहो तव्हां कयो। ऐं गॾोगॾु जेका तव्हांजी भाॼी आहे उनखे बि तव्हां ॾिसंदा रहो, या तव्हांखे खीर बॉइल करिणो आहे उहो बि तव्हां गॾोगॾु कंदा रहो जॾहिं तव्हां किचन में हूंदा आहियो। कम बि इंसान जो ईअं ख़तमु थी वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेका तव्हांजी हांडी जेका तव्हां पचायो था उन जा बि सड़ण जा जेके चांसिस आहिनि उहे घटि थी था वञनि, छो त तव्हां जॾहिं किचन में हूंदा आहियो त तव्हां उनखे सुठे तरीक़े सां ॾिसी बि सघंदव। अच्छा, जेकॾहिं इहो मसालो बची बि पए थो त को इशू कोन्हे, तव्हां वरी इन भिंडीअ में हिनखे यूटिलाइज़ करे सघो था। ऐं इन में न बि कयो था त तव्हां इनखे पंहिंजी बिरयानी या भाॼी जेका बि तव्हां ठाहियो था उन में तव्हां इनखे ऐड करे सघो था, छो त इन में असां लूणु, मिर्च, हेड ऐं धाणा, नॉर्मली असां इहे ई मसाला शामिलु कंदा आहियूं। अच्छा, मसालो बि पंहिंजे हिसाब सां विझिजो। चटपटी घणी पसंदि आहे त पोइ घणो मसालो, मूंखे त उहो चटपटो घणो पसंदि आहे, पर तव्हां पंहिंजे हिसाब सां ऐड कयो। हुन में तव्हां लीमे जी रस बि शामिलु करे सघो था, उहा बि इलाही मज़ेदार थींदी आहे। ऐं थोरे ऑयल में इनखे फ्राई कंदासीं। अच्छा, इन टेक्निक सां फ़ाइदो छा थो थिए त जेका तव्हांजी भिंडी आहे उहा इलाही चटपटी बि थींदी आहे ऐं जेको मसालो आहे उहो सड़ंदो बि न आहे। जेकॾहिं तव्हां ईअं ई नॉर्मली भिंडीअ खे मसाले सां गॾु फ्राई कंदव त जेको मसालो आहे न उहो सड़ी वेंदो आहे। त इन करे इहा टेक्निक सुठी आहे, पर हा थोरी टाइम टेकिंग ज़रूरु आहे। जेके बि घर में भाती आहिनि, जेकॾहिं तव्हां बिज़ी आहियो त तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो मसालो वग़ैरह ठाहे करे। ऐं स्पेशली ॿार न हुजनि, छो त हिन में मिर्च बि आहिनि, न त तव्हां उन्हनि खे ॾियो, उहो तव्हांखे भिंडियूं भरे ॾियनि। ऐं पोइ तव्हां इनखे सुठे तरीक़े सां ठाहे वठो। भाॼियुनि खे ठाहिण में थोरो वक़्तु लॻंदो आहे, बाक़ी कुकिंग पीरियड त एतिरो नाहे हूंदो, मिंटनि में ठही वेंदियूं आहिनि। पर कुकिंग खां अॻु में इन्हनि खे धोइणु, वरी इन्हनि खे कट करणु, उन में थोरो वक़्तु ज़रूरु लॻे थो। चलो जी, चेक कंदा हलंदासीं असां पंहिंजे चिकन जो कोरमो जेको असां ठाहियूं था उनखे बि। अच्छा, हाणे कोरमे में बि इलाही वेरिएशन्स अची विया आहिनि। बादाम या जेके नट्स आहिनि उन सां गॾु बि ठाहियो वेंदो आहे।
अच्छा बिल्कुलु लाइट सो इन में मां जेको आहे सो पाणी ऐड कंदमि। हाणे इनखे दम ॾींदासीं। थोड़ो गरम मसाले सां गॾु बसि। हिकु 2 टेबल स्पून पाणी। थोड़ो इनखे मिक्स था कयूं। हिकिड़ी चुटकी ऐड कंदासीं गरम मसाले जी। अच्छा कोरमो जेको आहे सो मां इन जी बाहि बंदि करे छॾी आहे। हिन में थोरो गरम मसालो ऐड करे इनखे तव्हां ढक ॾियो ऐं ख़ुशबू जे लाइ तव्हां इन में केवड़ो ऐड करे सघो था। ऐं हाणे त कोरमे जा बि जेके एसेंस आहिनि उहे इलाही मार्केट में अवेलेबल आहिनि। जंहिंखे तमामु ख़ुशबूदार कोरमो खपे त तव्हां उहे बि इन में शामिलु करे सघो था। मां थोरो अञा इन में मसालो जेके बि असां जूं भिंडियूं आहिनि मसालो ऐड कयूं त पोइ इनखे फ्राई करण जे लाइ रखंदासीं। ऐं कोरमे खे गार्निशिंग जे लाइ तव्हां ऐड करे सघो था। मैक्सिमम अदरक तव्हां शामिलु करे सघो था छो त मिर्च जा धाणा कोरमे में ऐड न कया वेंदा आहिनि, सुठा न आहिनि लॻंदा। त या त तव्हां बादाम सां हिनखे गार्निश कयो या पोइ तव्हां अदरक इन में ऐड करे सघो था। ऐं जेकॾहिं इहा रेसिपी तव्हां मटन या बीफ में ठाहियो था त पोइ तव्हां इन में ऐड कयो। थोरी इन जी कुकिंग जेको टाइम आहे उहो वधी वेंदो, बस दैट्स इट। चलो जी, थोरो अञा मसाले खे भरूं ऐं मां वटि हिकिड़ी वॾे साइज़ जी कढ़ाई आहे उन में ऐड कयो। अच्छा जेका बि असांजी इहा देसी खाधा आहिनि न, इहो तव्हां कंहिं शइ में पचायो था इहो बि वॾी अहमियत रखे थो। जेकॾहिं तव्हां इन्हनि भिंडियुनि खे तए ते फ्राई कंदव या फ्राइंग पैन में फ्राई कंदव उहे भिंडियूं, या तव्हां इन्हनि खे कंहिं देॻड़ीअ में फ्राई कयो उहे भिंडियूं, तव्हां कॾहिं करे ॾिसिजो ॿिन्हिनि भिंडियुनि में वॾो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो। त इहो बि ॻाल्हि अहमियत रखे थी त तव्हां ठाहियो कंहिं शइ में था। ख़ासि तौर ते असांजा इहे देसी खाधा बिरयानी आहे। अच्छा जेतिरा घणी क्वांटिटी में तव्हां तयारु कंदव एतिरी मज़ेदार थींदी। देग जो बि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो फ्लेवर हूंदो आहे, ज़ाइको हूंदो आहे। या मिटीअ जी जेके पाटरियूं हूंदियूं आहिनि, देॻड़ियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर हूंदो आहे जेको दाल में या जेको कुनो वग़ैरह ठाहिबो आहे त उहो मिटीअ जे देॻड़ियुनि में तयारु कबो आहे, उन्हनि जो बि हिकिड़ो ज़बरदस्त फ्लेवर अची वेंदो आहे। चलो बसि 3-4 भिंडियूं रहिजी वयूं आहिनि, इन्हनि में बि मसालो ऐड था कयूं। ऐं जेकॾहिं मसालो बची वञे त तव्हां मसाले खे कंहिं बि पंहिंजे भाॼीअ में इस्तेमालु करे सघो था। अच्छा ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं बि भिंडियूं घर में ईंदियूं आहिनि त इलाही मसइलो थी वेंदो आहे त भिंडियुनि में इलाही लिव आहे, इन्हनि खे कीअं कट कजे। भिंडियुनि खे फ्राई करण खां कट करण खां धोइण खां बाद में स्पेशली जेसीं ताईं उहो सुकी न वञनि तव्हां उन्हनि खे कट न कजो। जॾहिं उहो सुकी वञनि, सुठे तरीक़े सां ड्राई थी वञनि, उन खां बाद में तव्हां उन जी कटिंग स्टार्ट कयो। जेकॾहिं आलियूं भिंडियूं तव्हां कटींदव त पोइ उहो इलाही लिव छॾींदियूं ऐं कुकिंग में बि उन जी जेका लिव आहे उहा देरि सां ख़तमु थींदी। त जेके आलियूं भिंडियूं आहिनि उन्हनि खे तव्हांखे कटिंग नाहे करणी। हमेशह उन्हनि खे अवल सुकायो, कंहिं छाणीअ में विझी रखो ऐं जॾहिं उहो सुकी वञनि, उन्हनि जो पाणी हलियो वञे, उन खां बाद में तव्हांखे जेका बि कटिंग करणी आहे उहा कटिंग तव्हां उन जी कयो ऐं तव्हां उनखे तयारु कयो, बसि दैट्स इट। अच्छा जेके सफ़ा नंढड़ियूं आहिनि न उन्हनि खे मां कट थी कयां। जेके बिल्कुलु नंढड़ियूं आहिनि इन्हनि खे असां छा भरियूं त जीअं उहो मसाले सां गॾु असांजूं फ्राई थी वञनि। इन रेसिपी जे लाइ तव्हां कोशिशि कयो त जेके वॾे साइज़ जूं भिंडियूं आहिनि उहे तव्हां इस्तेमालु कयो ऐं दरमियानियूं जेके भिंडियूं आहिनि उन्हनि खे तव्हां
फ्राई में यूज़ करे सघो था। ऐं जेके नंढड़ियूं भिंडियूं आहिनि, जीअं हे जेको साइज़ आहे, जॾहिं तव्हां भिंडी गोश्त ठाहियो था त उन में वरी नंढड़ियूं भिंडियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। उन में वरी तव्हां इहो जेको नंढड़ो वारो साइज़ आहे, इहे तव्हां उन में शामिलु कयो। उन में बि ज़बरदस्त थी थो वञे। चलो हाणे अची वियो हिकिड़ो कोई बि फ्राइंग पैन या तओ। हाणे असांजी इहे जेका कढ़ाई आहे इलाही खुलियल आहे, इन में असां तयारु कंदासीं। स्टोव इन जो कयूं था ऑन। चलो जी, ऐं कोशिशि कयो त भिंडियूं जेके आहिनि जॾहिं तव्हां फ्राई करण जे लाइ रखो त हिक ॿिए जे मथियां न हुजनि, न त उहो सुठे तरीक़े सां फ्राई न थींदियूं। मतिलबु भिंडियूं, मक़सदु इहो ई आहे, तओ हुजे, फ्राइंग पैन हुजे, त भिंडियूं हीअं हिकिड़ी भिंडी जे मथां ॿी भिंडी न हुजे, सुठे तरीक़े सां उहे फ्राई थी वञनि। त मां इन्हनि खे हीअं बिल्कुलु फैलाए छॾींदमि ऐं इन्हनि खे असां तयारु कंदासीं ऑयल में। अच्छा, थोरो ऑयल शामिलु कंदासीं, शैलो फ्राई कंदासीं, जीअं अक्सर तव्हां शामी कबाब वग़ैरह खे फ्राई कंदा आहियो, बिल्कुलु उअं ई। शुरू में थोरी देरि जे लाइ असां हिनखे ढक ॾींदासीं ऐं जॾहिं असां जूं इहे भिंडियूं जेके आहिनि से ॻरी वेंदियूं, उन खां बाद में तव्हां थोरी बाहि खे तेज़ करे ऐं इनखे तमामु भिंडियूं ऐड कयूंसीं ऐं इनखे फैलाए छॾींदासीं, जीअं हिकिड़ी भिंडीअ जे मथां ॿी भिंडी न हुजे, उहे फ्राई सुठियूं थींदियूं। बसि ॻाल्हि इहा आहे। चलो जी, अच्छा हीअं करे हाणे असां हिनखे थोरो ढक ॾींदासीं, जीअं हे ॻरी वञनि, थोरियूं ॻरी वेंदियूं त पोइ हिननि खे फ्लिप करे ॿिन्हिनि तरफ़ों सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं। चलो जी, अच्छा भिंडियूं जेके आहिनि से असांजूं तयारु थी वियूं आहिनि ऐं इलाही क्रिस्पी इहे भिंडियूं थींदियूं आहिनि ऐं हिननि खे तव्हां, मूंखे त ईअं बि इलाही वणंदियूं आहिनि। तव्हां हिनखे धोरे सां गॾु खाओ, उहो बि सुठो लॻंदो आहे, पराठनि सां गॾु तमामु भलियूं लॻंदियूं आहिनि, दाल चांवरनि सां गॾु। इन्हनि खे प्लेट में डिश आउट था कयूं। चलो जी, अच्छी हुई प्लेट। ऐं जेको चिकन जो कोरमो आहे उहो बि बिल्कुलु रेडी आहे। नान या शीरमाल जंहिंसां गॾु तव्हांखे सुठो लॻे थो, उन सां गॾु तव्हां उनखे बि इंजॉय कयो। ऐं हे अची वियूं असांजूं भिंडियूं। चलो जी, अंदरि भरियो हसे मसालो। जेकॾहिं असां मथां मसालो ऐड कयूं त मसालो फ़ौरन सड़ी वेंदो आहे, त इलाही चटपटियूं बि आहिनि ऐं ज़बरदस्त मसाले सां गॾु। चलो हाणे कढूं था पंहिंजो चिकन जो कोरमो। ऐं उमेदु आहे त अॼु जी रेसिपीज़ बि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। मां तव्हांखे क्विक रिकैप ॾींदी हलां त कोरमे जे लाइ असां इहो कयो हुयोसीं त हाफ कप गिहु खयोंसीं, उन में असां ऐड कयोसीं होल गरम मसालो, जंहिंमें नंढड़ा फोटा हुया स्पेशली, थोरो ज़ीरो, थोरी दालचीनी ऐं कारा मिर्च, गॾोगॾु असां लौंग उन में शामिलु कईसीं ऐं जे पेस्ट सां गॾु होल गरम मसाले सां गॾु जेका चिकन आहे उनखे तव्हांखे फ्राई करिणो आहे ऐं
फ्राई करण खां बाद में थोरो हाफ कप तव्हां हुन में शामिल कजो। लूणु हस्बे ज़रूरत ऐड कंदासीं। इन खां अलावा उन में वेंदो हेड्र। हेड्र असां कोरमे में शामिल नथा कयूं। सुकल धाणा असां उन में ऐड कंदासीं। लूणु असां उन में शामिल कंदासीं ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च। बस दैट्स इट। इहे असांजा बेसिक्स आहे जेके कोरमे जा मसाला आहिनि उहे असां हिन में ऐड कयासीं। ढक ॾेई रखी छॾियो। मेक श्योर कजो धोरो तव्हांजो फ्रेश हुजे ऐं धोरो जॾहिं ऐड कयो त स्टोव बंदि करे छॾिजो। सुठे तरीक़े सां हुनखे मिक्स कजो। पोइ स्टोव खे ऑन कजो त जीअं धोरो तव्हांजो फाटी न पए। उन सां बि तव्हांजी ग्रेवी जेका आहे सा ख़राबु थी वेंदी। ऐं इन सां गॾोगॾु तव्हां ख़्यालु इहो रखिजो त जेके बसर आहिनि उन्हनि खे लिक्विड सां गॾु पीसणो न आहे त तव्हां धोरो ऐड करे उनखे मिक्सीअ में विझी पीसे छॾियो। उन सां बि जेको तव्हांजी ग्रेवी आहे उहा दाणेदार न ठहंदी। ऐं इहो सभिनीनि शयुनि जो ख़्यालु कयो। ज़रूरु तव्हांजो कोरमो ज़बरदस्त थींदो। तमामु घणी ख़ुशबूदार कोरमो पसंदि आहे त पोइ एसेंस जो इस्तेमालु करे सघो था। थोरो केवड़ो ऐड कयो। ऐं जेकॾहिं कलर तव्हांखे घणो वाइब्रेंट खपे त पोइ थोरो फूड कलर या पोइ कश्मीरी ॻाढ़ा मिर्च इस्तेमालु कयो। नॉर्मल ॻाढ़ा जेके मिर्च आहिनि उन्हनि खे हटाए करे त उन में फ्लेवर एतिरो नाहे हूंदो पर उन में जेको कलर आहे इलाही सुठो ईंदो आहे। तेज़ी एतिरी नाहे हूंदी। त अॼु जी इहा रेसिपीज़ जेके आहिनि से तयारु थी वयूं आहिनि। ट्राई ज़रूरु कजो ऐं असांखे पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारिजो। ज़रूरु ॿुधाइजो तव्हां कहिड़ियूं रेसिपीज़ अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां चाहियो था त असां पंहिंजे शो में तयारु कयूं। ज़रूरु असां उन्हनि खे पूरो कंदासीं ऐं उमेदु आहे त अॼु जी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। ज़रूरु तव्हां ठाहींदव, ट्राई कंदव। अॼु ई तव्हां इन खे तयारु कयो। शायदि ई को अहिड़ो मसालो हुजे जेको तव्हांजे घर में मौजूदु न हुजे। उहे ई असांजा ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा, लूणु, हेड्र, इन सां गॾु असां इन्हनि खे तयारु कयो अथसीं। फ्रेश धोरे जो तव्हां इस्तेमालु कजो ऐं ज़रूरु ट्राई कजो रेसिपीज़। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। वक़्तु बि पंहिंजी हाणे पुॼाणीअ ते पहुतो आहे ऐं तव्हां खां वठंदासीं इजाज़त। नेक्स्ट एपिसोड ताईं इंशाअल्लाह ताला ज़बरदस्त रेसिपीज़ सां गॾु तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो तव्हां रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।